हक़ मौजूद महबूबो, जिए सिंध, जिए लतीफ़, जिए आलमी इंसानियत। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु ज़माननि खां पोइ दोस्तनि सां मतिलबु थिया आहियूं, मुखातिब थिया आहियूं ऐं ज़माना थिया आहिनि। असल में आउं कुझु अहिड़े, मुंहिंजी नौकिरी जी नोयत कुझु अहिड़ी हुई जो ऐं टाइम न पियो मूंखे मिले। असां मसइलो इहो हुयो, टाइम न पियो मिले। अॼु मुंहिंजी बदिली थी आहे ऐं पंहिंजो थोरो आज़ादु थियो आहियां त अॼु तव्हां सां मुखातिबु थियो आहियां। सोचां पियो त अॼु तव्हां बि ॻाल्हाइजो, तव्हां दोस्त बि ॻाल्हाइजो। ऐं मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त रुॻो आऊं तव्हांजो मग़ज़ न खावां, पर दोस्त बि हिन में भरपूर नमूने सां हिसो वठनि ऐं उहे बि ॻाल्हाइनि। ऐं साहिरा सां जॾहिं गॾियल गुफ़्तगू कंदासीं ऐं जॾहिं असां गॾिजी ॻाल्हाईंदासीं त असां कंहिं न कंहिं नतीजे ते पहुचंदासीं। फैसल निज़ामानी साईं भले आया, जी आया, ऐं ॿिया दोस्त बि आहिस्ते आहिस्ते अचनि पिया। ॾिसूं त कहिड़ा कहिड़ा दोस्त अचनि था, त पोइ पाण अॼु धरतीअ जो आलमी ॾियारो बि आहे। ऐं सम्झां थो त उन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं, पर मूमल राणे मां ॻाल्हाईंदासीं। ऐं उन में हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो लतीफ़ साईं जो बैत आहे ऐं उहो पढ़ंदासीं। पोइ उनजी थोरी पाण वज़ाहत कंदासीं त साईं नसरुल्ला जरवार बिस्मिल्लाहियूं, भले आयव, जी आयव। ऐं तव्हां जेकॾहिं लतीफ़ साईं ते ॻाल्हाइणु चाहियो था, लतीफ़ साईं धरतीअ जे हवाले सां छा चयो आहे, अॼु धरतीअ जो आलमी ॾींहुं आहे, त बिस्मिल्लाह तव्हां ॻाल्हाए सघो था ऐं तव्हांखे बाक़ाइदे उनजो मौक़ो ॾिबो। ऐं जेको बि दोस्त ॻाल्हाइणु चाहे थो उहो रिक्वेस्ट मोकिले ऐं उहो ॿुधाए। ऐं नसरुल्ला साईं इहो ॿुधाइजो त आवाज़ु वग़ैरह ठीकु पियो अचे। डॉक्टर अब्दुल गफ़ार जून जो असांजो बहितरीनु शाइर, कमाल दर्जे जो माण्हू, हिकिड़ो दफ़ो मूंखे दिलि जो ईको कराइणो हुयो त असां ग़रीब माण्हू, हाणे साईं ईको जा पैसा किथां आणिया। पोइ डॉक्टर साहिब खे फ़ोन कयमि त डॉक्टर साहिब जन कासिमाबाद वारी हिते इस्पताल में हुआ। पोइ उते फ़ोन कयो, मुंहिंजो उहो ईको थियो। ॾाढी ख़्वाहिश रही आहे त तव्हां सभिनी महबूबनि सां रूबरू कचहरियूं कजनि, तव्हां सां मतिलबु गुफ़्तगू कजे, सिंध जा सूर रोइजनि, अलनो मल्ला भले आयव, जी आयव, अलना साईं लख लाइक़। वरियाम ख़ान थी वञा आज़ादु, तो मुंहुं ॾेखारण खां वेह यार, तो ज़माना थिया आहिनि। बशीर चांडियो ईंदो त गॾु ईंदे, हाणे बशीर नथो अचे त तूं बि नथो अचीं। सो बहरहाल दीदार करायो। हू अलाए कहिड़ो आहे न, मूंखे सॼो अचे त कोन थो। ज़िंदगीअ जो छलो थिए पियो घिरघिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, पाण इहो चवंदा आहियूं। सो वीर रियाज़ टालपुर बि अची वियो आहे, अब्दुल ख़ालिक असीर महबूब साईं आयो असांजो, इहो बि अची वियो आहे। मां चाहियां थो त आऊं जो घणो ॻाल्हायां त उनखां भलो आहे त ॿिया दोस्त ॻाल्हाइनि, उहे अचनि, लाइन ते अचनि। ऐं कनेक्शन पर अलाए छो बार बार स्लो थो ॿुधाए। त बहरहाल बिस्मिल्लाह अब्दुल ख़ालिक असीर, वॾी महिरबानी, लख लाइक़। मूमल ते अॼु छो न ॻाल्हायूं पाण। ऐं उन मूमल में हिकु वॾी ॻाल्हि इहा आहे त उन में मल्हार साईं महबूब प्यारा हले थी का हैदराबाद, वाह वाह तुंहिंजा माना अहिड़ा जुमिला हूंदा आहिनि, अहिड़ा दिलि खे वणंदा आहिनि, एॾो मज़ो ॾींदा आहिनि जंहिंजी ॻाल्हि छॾे ॾे। ऐं तोसां भोग बि कंदा आहियूं। ऐं असांजो ई त आहीं, तोसां न भोग कंदासीं ॿियो कंहिंसां भोग कंदासीं मल्हार साईं। ऐं गुल लगारी बि अची वियो आहे। माइक वेझो कयो, आवाज़ु घटि आहे यार माइक। हा, हिकिड़ी माइक आहे मूं वटि, पर उन जा सेल विया आहिनि सड़ी। ओ हीअ माइक आहे मूं वटि, उन जा सेल जो सड़ी विया आहिनि। त सैफुल्ला ख़ान तूं ख़ुशि आहीं अबा, सभु ख़ैरु आहे? मूमल खे मिजाज़ आहे, अखियुनि में अंबूर, अलाह अलाह, वाह 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 वाह। ॾाढो डॉक्टर साहिबु, ॾाढो
मल्हार साईं आउं तुंहिंजो नौकर, तूं असांजो महबूब, असांजो दिलबर ऐं असांजो प्यारो। सो अॼु तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त अॼु असांजे धरतीअ जो आलमी ॾींहुं आहे, यानी दुनिया जूं जेतिरियूं बि धरतियूं आहिनि, माना धरती त हिकिड़ी ई आहे, पर जेके क़ौमी धरतियूं आहिनि असांजूं उन्हनि जा ॾींहं आहिनि। धरती छा आहे? ज़िंदगी में इंसानु जेको मुंहिंजो नंढिड़ो अकुल थो चवे त ज़िंदगी में इंसानु हिकिड़ो धरतीअ जे लाइ सिर ॾिनो आहे, ॿियो सरतीअ जे लाइ सिर ॾिनो आहे, हिकिड़ो इश्क में सिर ॾिनो अथसि, ॿियो पंहिंजे वतन जे लाइ धरतीअ जे लाइ सिर ॾिनो अथसि। वालेकुम सलाम, इहे धनी बख़्श खान नसीराणी, भले आहीं अदा जी आहीं। ऐं चवां थो को सुठो पंहिंजो दोस्त अची वञे, बहादुर अली चूणे जो बची वियो आहे, शान सतार कुरेशी बची वियो आहे, साहिल फुल पुटरू बची वियो आहे। साहिल साईं भले आयो, अची आयो मुंहिंजा राणा, ख़ुशि हुजो, आबाद हुजो साहिल साईं। तव्हांजा वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं था ॿुधूं, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं था ॿुधूं। सखर खां आहियो ऐं सरमंद बची वियो आहे यार, सरमंद साईं, सरमंद केरु सॾाए? जंहिं लतीफ़ साईं ते नाविल लिखियो, जंहिं कारा कणछी रेटा गीत लिखियो, यादि थो अचे मुख़्तियार शाहनवाज़ाणी, भले आए यार, भले आए मंसूर सरमंद, भले आए मुंहिंजा राणा, भले आए। साईं सरमंद जो पुटड़ो आहे मंसूर सरमंद। साईं पाण बि ॾाढो सुठो लेखक आहे, पर साईं सरमंद त कमाल जो हुयो न। उहो कारा कणछी ऐं रेटा गीत, उन में हिकिड़ो चयो हुई, जहांगीर खे सॾु कर मल्हार साईं, जहांगीर खे, जहांगीर अचे त जहांगीर सां जेका कचहरी कजे, ॾाढी भली कचहरी थींदी, फ़ोन हणीसि, फ़िलहालु हितां वञी ऐं पंहिंजो माना हिन मां निकिरी, फ़क़ीर हाजन निज़ामाणी, बेवफ़ा साईं, महबूब पेरनि ते हथ, ज़ाकिर हुसैन चांडियो भले करे आए, फ़क़ीर गंज हुसैन बिस्मिलायूं। सो मूं बि ॻाल्हि कई सरमद जी, सरमद जो जेको नंढिड़ो आहे उन में चई, साजन तोखां पोइ हेज भरियो हींअड़ो नंढिड़ो थींदो थो वञे, पोइ उन में वॾो घर जो वेड़ो नंढिड़ो थींदो थो वञे, सॼो शहर नंढिड़ो थींदो थो वञे। मंज़ूर साईं मां ठीकु आहियां, बिल्कुलु मुंहिंजी तबियत सही आहे, ऐं ठीकु आहियां। पाण ही कचहरियूं हाणे कंदासीं, ऐं ॾाढी ॾुखी ॾोकरी में हुउसि ऐं मूंखे टाइम कोन हुयो। साईं मां नौकर आहियां, प्रोफेसर साहिबु, मां मदद अली साईं, तव्हां लतीफ़ मुतलिक़ जेकॾहिं ॻाल्हाइणु घुरो था त बिस्मिल्लाह मुंहिंजे अखियुनि ते हलिया अचो ऐं तव्हां ॻाल्हायो, अचो। ऐं ख़बर अथव हीउ छो थो प्रोग्राम कयां, मूंखे नाले ॿाले जी ज़रूरत कोन्हे, मूंखे सिंध सुञाणे थी, ऐं सिंध जो थोराइतो आहियां, अवां सभई महबूब मूंखे सुञाणो था। ऐं एजाज़ साईं भले आए मुंहिंजा राणा, भले आए। एजाज़ बि ॾाढो भलो लतीफ़ साईं ते ॻाल्हाईंदो आहे, पर हाणे इहो वेठो आहे नबीसर वारे पासे ते, सिग्नल केॾीमहिल घटि केॾीमहिल वधिजे, सवला अथसि त बिस्मिल्लाह भले अचे। मुंहिंजो हिकिड़ी ख़्वाहिश आहे त असां वटि जेको सियासी, समाजी, ज़ाती, अख़लाक़ी ज़वाल आयो आहे, उन ज़वाल जो ख़ात्मो सिर्फ़ु ई सिर्फ़ु फ़िक्र लतीफ़ में आहे। यादि रखणु खपे, फ़िक्र लतीफ़ ई असांजे ईंदड़ हज़ारे सालनि खे संभालींदो। सनाउल्ला अमान, वाह वाह सनाउल्ला पुट, तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि बाबा? तूं जे लतीफ़ साईं ते ॻाल्हाइणु चाहीं त कैमरा तोखे ॾियां, ॾाढो भलो ॻाल्हाईंदे तूं, ॾाढो भलो ॻाल्हाईंदे। त असां सभई जेके बि हिते दोस्त हींअर ॿुधो था, आस्ते आस्ते घणा खिसकी बि वेंदा, वरी ॿिया नवां ईंदा, जेके ॿुधो था त लतीफ़ साईं ई असांजे निजात, असांजे तरक़ी, असांजे इज़त, असांजे जियापे, असांजे वक़ार जो ज़ामिन आहे। भेटाई साईं खे जेकॾहिं असां सनाउल्ला ख़ासि के ख़ुशि आहीं अदा, सभु ख़ैरु आहे, तबियत कीअं अथई, भले आहे, त उहो ई असांजे निजात जो हिकिड़ो वाहिद वसीलो आहे। त उन जो फ़िक्रु जेकॾहिं असीं उन ते वेही गुफ़्तगू करियूं, उन ते वेही असीं कचहरी कयूं, अदा शबीर लॻारी भले आहे सदा जी लतीफ़, त उन ते गुफ़्तगू करियूं, छाकाणि त जेके बि असां वटि हिन वक़्तु नज़रिया एग्ज़िस्ट कनि था, मौजूदु आहिनि, उन्हनि में इख़्तिलाफ़ खोड़ हिक ॿिए सां असीं करियूं था, हर माण्हू हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ करे थो, पर भिटाई साईं ते कंहिंखे को इख़्तिलाफ़ कोन्हे। कमाल जी ॻाल्हि इहा आहे त सिंध हिकिड़ो अहिड़ो मुफ़क़िर पैदा कयो जो उन ते कंहिंखे को माना इख़्तिलाफ़ कोन्हे। ऐं बाबा मुंहिंजे अखियुनि ते मंसूर, मुंहिंजे अखियुनि ते बाबा, को मसइलो कोन्हे को, पेरनि ते हथ छा, तव्हां अखियुनि ते हथ ॾेई कुल्हा ॾेई पूरींदो असांखे, ऐं ईअं न चओ तूं बचो ई। त बहरहाल
फ़िक्र लतीफ़ वाहिद फ़िक्र आहे जेको न रुॻो सिंध जे मसइलनि जो हल आहे, पर उन ते कंहिंखे को इख़्तिलाफ़ कोन्हे को। नायाब झुलण हाकिम नायाब झुलण महबूब ॾाढो भलो रसूल बश ख़ासि के अली साईं असांजो अवामी तहरीक जो सदर बि रहियो आहे। साईं तव्हां अवामी तहरीक वारा सभु जा सभु लतीफ़ साईं जा वॾा पारखो पलीजो साहिबु लतीफ़ साईं खे ईअं पढ़ंदो हो जो जंहिंजी हद कोन्हे का। ऐं सची बची जेका सिंधियाणी तहरीक अवां ठाही त पलीजे साहिबु लतीफ़ साईं जे फ़िक्र ते अमली तौर ते ॼण त अमल कयो ऐं उन राज पर साईं राज बि कमाल जो शाइर आहे, अंत शाइर आहे, ख़ुदा जो कसम आहे। जहांगीर तोसां कचहरी थींदी जहांगीर बाबा तूं महिरबानी कर, तूं अचो त मूमल राणे ते पाण कचहरी कयूं, मूं तुरे रिक्वेस्ट कई आहे ऐं हाणे मूंसां इहो न कयां दड़का ॾींदोसीं मूंखां नंढो ई त मूं तोरे मोकिली आहे। साईं राज पर जी बसी पंहिंजो कचहरी ॿुधाए डिक्लाइन छो थो करीं बाबा, डिक्लाइन छो थो करीं, भिटाई ते पाण न ॻाल्हाईंदासीं ॿियो केरु ॻाल्हाईंदो, छा मसइलो आहे जो तूं डिक्लाइन थो करीं। ख़ैर सो चवण जो मक़सदु इहा त असांजे निजात ऐं असांजे मसइलनि ऐं असांजे अंजनि जो हल लतीफ़ साईं वटि आहे। बिजली कोन्हे का त ख़ैरा तुंहिंजो आवाज़ त ईंदो, कंहिंखे चओ त टार्च खणी अचे तुंहिंजे चहिरे ते रखे। असांजो चहिरो तुंहिंजो चहिरो असांजे मन में मौजूदु आहे, असांजे शऊर में मौजूदु आहे। तुंहिंजो आवाज़ त ईंदो न राणा त तूं अचु पंहिंजो जहांगीर बाबा मूंखां नंढो ई दड़का न ॾियईं ऐं तूं कमाल जो लतीफ़ साईं ते ॻाल्हाईंदे जीअं लाड़क साईं भले आयो कमाल लाशारी अबा किबला ख़ुशि आहीं चङो भलो अलाए किथे आहीं भाउ ऐं ज़िंदह आहियां गुज़ारे कोन विया को कॾहिं फ़ोन बि कबी आहे नथो फ़ोन करीं सदा मौजूदु जीअं लाड़क साईं। सो पाण पे ॻाल्हि कई त धरतीअ जो आलमी ॾींहुं आहे ऐं मूमल राणे खे जॾहिं खोलियूं था त मदद अली जतिया लतीफ़ साईं साईं तव्हांजो कमेंट हलियो वियो आहे भेट कंहिंसां ई कोन्हे। शिराज जमाली रज़ाक आसी जहांगीर 2 मिंट साईं अचां पियो। वाह 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 जहांगीर वाह वाह। बसि मुर्शिकर तव्हां ताईं पंहिंजो हिकिड़ो बैत थो पढ़ां अॼु धरतीअ जे हवाले सां हिकिड़ो कमाल जो बैत आहे उहो जेकर तव्हां सम्झी वियो त सच बची कमाल आहे। लतीफ़ साईं मूमल राणे में थो चवे जा भूए पेरे मुंहुं सा भूए मथे सॼाई अलाह अलाह गज़बनाक बैत। हीअ जेका धरती मुंहिंजे साईं महदी शाह बिस्मिल्लाह हीअ जेका धरती मुंहिंजे पेरनि जे हेठां आहे न नौकिरी मां रिटायर कोन थियो आहियां ऐं सिक्योरिटी ऑफिसर हाणे मूंखे अॼु बदिली कयो अथनि त थोरो आजो थियो आहे त आचर ॾींहुं नौकिरी कंदो हुउसि। जा भूए पेरे मुंहुं सा भूए मथे सॼणे गौर कजो इंतिहाई अव्हांजे गौर जी मूंखे ज़रूरत आहे। जेका हीअ धरती मुंहिंजे पेरनि जे हेठां आहे सा साॻी धरती मुंहिंजे सॼणनि जे हेठां आहे। माना जेके मूंखां छॾे विया हलिया विया हिन दुनिया मां हलिया विया सरमद खलील भले आया शिराज जमाली सभई दोस्त भले नवीद सागर भले आया सभई भले आयो मुंहिंजो सिक्वेंस थो टुटे तव्हां पंहिंजी ॻाल्हि कयां। जा भूए पेरे मुंहुं सा भूए मथे सॼणे थिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासीं। हीअ जेका धरती मुंहिंजे पेरनि जे हेठां आहे सा धरती मुंहिंजे सॼणनि जे मथां आहे ऐं मूं पंहिंजे अखियुनि ॾिठो त धिंग कंधार मुड़ुस उहे ई दुनिया छॾे विया ऐं पाण सभिनी खे इहा दुनिया छॾणी आहे। उमिरि साईं भले आहे बाबा पाण सभिनी खे इहा दुनिया छॾणी आहे। पोइ लतीफ़ साईं सबक़ु कहिड़ो थो ॾे थिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासीं ॾींहं मिड़ई ॾूं ओ यारो ॾींहं मिड़ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए ज़िंदगी जा ॾींहं सिर्फ़ु 2 उथो लोचो ऐं पंहिंजे वतन पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि उन जे अंजनि अचो त हिक ॿिए खे पंहिंजायूं अचो त हिक ॿिए जा थियूं। असां जंहिं इनफरादियत जो शिकार थिया आहियूं जंहिं बदतरीन इनफरादियत जो शिकार थिया आहियूं जेको असां नफ़रतुनि जे वर चढ़ी विया आहियूं जेको रत खे बाहि लॻी आहे रत दांगीअ ते वरण छॾे ॾिनो आहे जेको असां हिक ॿिए सां हशर कयो आहे असां हिक ॿिए जे ख़ुशियुनि में ख़ुशि न आहियूं। नतीजे में असांजो क़ौमी वजूद दाव ते लॻी चुको आहे। असांजूं ज़मीनूं वयूं असांजा दरिया विया असांजा वसीला विया यार आउं त रोलाक माण्हू आहियां ऐं ही 20 महीना साढा 20 महीना हुउसि क़ाबू लॻो पियो हुउसि पर मुंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध में सच पुछो त आउं सिंध जे
रोडनि जा झाका बि मूंखे यादि आहिनि त कहिड़े सांगर खां कहिड़े रोड सां किथे झाको आहे, एतिरो मूं सिंध खे ॾिठो आहे ऐं ॾाढी महबूब आहे। ख़ुदा थो ॼाणे ॾाढी महबूब आहे। तव्हां तसवर नथा करे सघो त सिंध केतिरी महबूब उहा सिंध। उन कॾहिं इहो सोचियो बि न हुयो, उनजो कॾहिं तसवर बि न कयो हुयो त ईअं बि थींदो जो भाउ भाउ जो वेरी थींदो, ईअं बि थींदो त वसीलनि सां मालामाल धरतीअ जा माण्हू उहे एॾा ग़रीब थींदा जो 70 सैकड़ो माण्हू खुराक जी खोट जो शिकार हूंदा। इहो कॾहिं कंहिं सोचियो हुयो त सिंध जूं न्याणियूं औरतूं जेके आहिनि उहे रोज़ाना हज़ारनि जी तादाद में, सवनि जी तादाद में उहे वियम दौरान वफ़ात करे वेंदियूं। हिकिड़ी अहिड़ी अमीर धरती जंहिं वटि सभु कुझु आहे, जंहिं वटि सभई मौसमूं आहिनि, सभई वसीला आहिनि, जंहिं वटि एग्रीकल्चर आहे, उनजो दरिया वियो यारो, दरिया वियो, उनजा जबल वञनि पिया, उनजा वसीला वञनि पिया, उनजो सभु कुझु वञे पियो। पर असां छा पिया करियूं? वफ़ानी बि भले आया, सभई भले आयो यार, कंहिंखे खीकारे न सघां त पेरनि ते हथ रखे ऐं माफ़ी थो वठां। सो थिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासीं, पाण मां को न आहे रहणो, असां मां सभु हलिया वेंदा पंहिंजे आख़िरी। हाणे हलूं था अॻिते, इन ई बेत ते हलूं था अॻिते। जा भूमि पेरे मुंहुं वांस टू जॉइन, वाह 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 वाह। ऐं जहांगीर अची वियो त वाह वाह, ॿियो मूंखे खपे छा। हाणे उहा धरती जेका मुंहिंजी वाह वाह थी वई, वाह वाह थी वई। जहांगीर हक़ मौजूद बाबा, जीअ लतीफ़। महबूब साईं, जीअ लतीफ़, असां वेठा हूंदा ई में लाइट आहे का ॻाल्हि कान्हे, कोई मसइलो कोन्हे को। तूं असांखे ॾिसण में अची बि तूं हा चंड, वाह वाह। चंड चवाए सच जे मथियां मूर न भाए, उन चंड जे हेठां वेठो ई वाह वाह थी वई। ऐं मूमल राणे में वेठो। हा, अॼु धरतीअ जो आलमी ॾींहुं बि अथई। ऐं हाणे पाण इहो मगज़मारी कोन थो कयां, अॼु तोखां थो ॿुधां यार, तूं अहिड़ो तो लतीफ़ पढ़ी जो वढियो थो रखीं। ऐं उहो हिकिड़ो बैत पढ़ियो वेठो आहियां त जा भूए पेरे मुंहुं सा भूए मथे सजणे, धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासीं, ॾींहं मिड़े ॾूं थी लोच। लतीफ़ चए ज़िंदगी जा 2 ॾींहं थियो तो लोचो, छाजे लाइ लोचो? जानगिर छाजे लाइ लोचो? ओवर टू यू। हाणे सभ खां पहिरियां त सभु वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे हिन ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़े हिन प्रोग्राम मंच ते घुरायो आहे, इन लाइक़ु सम्झो आहे। त तव्हांजी सिलेक्शन बि ईअं न हूंदी, मूंखे ख़ुशी थी थिए। सभ खां पहिरियां मां चाहियां पियो त तव्हां नफ़सियाती तौरु जेको मूमल राणू जेको आहे हुनजो जेको पूरो जो पूरो सुर आहे उनजो असां जाइज़ो पेश कयूं न, त जीअं सॼी संगत खे ख़बर पए त मक़सदु छा आहे मूमल राणे जो। वाह वाह, बेत त असां खणी था अचूं, वाह वाह, पर उन मां उत्साह कहिड़ो थो मिले। जेका लोक दास्तान असां भिटाई उहो खयो आहे, ऐं लोक दास्तान में हुन जेको पंहिंजे तरफ़ां जेका हुन में चेंजिंग कई आहे, मॉडिफिकेशन कई आहे, ऐं हुन ॾाढो अक़लियत पसंदीअ सां ऐं रोशन ख़्याली सां, हक़ीक़त पसंदीअ सां भिटाई हुन सॼे दास्तान खे खयो आहे। जेको असांखे वॾनि जेको किसो ॿुधायो, उन किसे खे भिटाई मुकमल तौर ते रिजेक्ट कयो आहे। वाह 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 वाह, हसीन ऐं ख़ासि आख़िरी ॻाल्हि जेका आहे त उहा आहे त मूं जेको ज़ाती तौर ते जेको मूमल राणो पढ़ियो आहे, त उन में मूमल जेका आहे सा अॼु ॾींहं ताईं, पर क़यामत ताईं, पर जेसि ताईं काइनात रहंदी होसि ताईं राणे जे इंतज़ार में बीठी आहे। अल्लाह, हुनजो इंतज़ार ख़तमु नथो थिए। ऐं उहा मूमल ई मतिलबु उहा मूमल जंहिंजे मतिलबु आउं चवां थो त भिटाईअ जिन पंहिंजे सुरमनि जे हुस्न जो ज़िक्र कयो आहे, उन मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मूमल आहे जंहिंजो हुन हुस्न ऐं हुनजे सिंगार जो ज़िक्र कयो आहे। हिकिड़ी आहे जेका आहे न भिटाई जी जेका आहे सुरमी आहे, जंहिंजो भिटाई पंहिंजे हुस्न जो, हुनजे वारनि जो ज़िक्र कयो आहे, हुनजे अखियुनि जो ज़िक्र कयो आहे, हुनजे वेस जो ज़िक्र कयो आहे, हुनजे सहेलनि जो ज़िक्र कयो आहे। पर पोइ जेका आहे सा जॾहिं हुनखे राणे सां इश्क लॻे थो या राणे सां जेका हुनजी लोह लॻे थी, त पोइ हू उन कंडीशन में पहुची थी वञे जो हुन खां पंहिंजो पाण विसरी थो वञे। ऐं उहा आख़िर ताईं बीठी आहे न, अॼु ॾींहं ताईं बीठी आहे, हींअर बि बीठी आहे। ऐं उहा साॻी मां चवंदो आहियां त हुनजो इंतज़ारु ईअं आहे त राणू हुन वटि अचे त हुनजी जेको हुनजो क़ैद ख़तमु थिए, राणू अचे त हुनजा दर्द ख़तमु थियनि। राणू हिकिड़े क़िस्म जी अलामती तौर ते हिकिड़ी आज़ादी जी हिकु निशानी आहे। ऐं सिंध वांगुरु वाह उहा अॼु तीअं वाह 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 जहांगीर, वाइटॉल में वाह बीठी आहे। ऐं वाह या वाह त उभे उभारियाम, भिटाई अल्लाह, चए थो उभे उभारियाम, निखट सभिनी, निखट सभिनी, हिकु मयो ॿियो मेंदरो, राति सॼी सारियाम, ॻोड़नि गल हारियाम, सूरज शाखो कढियो। इते भिटाई हिनखे क्लोज़ थो करे हिन सुर खे। खिलुस थो करे, कंक्लूजन थो ॾे। वाह
वाह इहो जा कंक्लूजन आहे बेटा जने सुर जो मां तव्हां जेको अचां जा भूए पेरे मूं सा जसा भूए मथे सजने ढिंगल अटबा धूड़ में उबे ॾिठासूं ॾींहं मिड़ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए। हाणे इहो जेको इन जो जेको नफ़्सियाती जेको तव्हां छेद कयो था इन में त इन असल में आहे त छा त सफ़ा आसान तरीक़ो आहे न धरती आहे छा अथई वॾो हिकिड़ो अज़ियत हिकिड़ो अज़ाब आहे इन इन भेट में आउं चवां थो भिटाई लिखी जंहिंमहिल सिट लिखे थो त जा भूए पेरे मूं सा भूए मथे सजणे त उन खां पोइ भिटाई जंहिंमहिल ज़िंदा रहियो आहे न त हुनजे हौसले खे मुंहिंजो सलाम आहे जंहिंमें हुन याश लिखी आहे छो त हुनजा उहे महबूब उहे जेके हुनजा साथी आहे उहे हुनजा जेके हम असर हुनजा जेके हम तहरुक जेके दोस्त हुआ जॾहिं हुन खां विछड़ी विया हुन खां परे थियनि था त लाज़मी आहे हुनखे यादि करे त हुनखे यादि करे हुन खां पोइ जेको दिलि मां जेका आह निकिरे थी उहो इन भिटाई जो सॼो जेको सो इन्हनि इन बेत में हुनखे कलमबंद करे थो त उहे साथी जेके मूंसां गॾु आहे साथी न पसांसे जे हुयमि हीअं थोरियूं अल्लाह अल्लाह हाणे अल्लाह किनी वञी अङण उबा हाणे कंहिंजे अङण वञे माण्हू न उहे साथी भिटाई पंहिंजे शाइरी में तव्हां ॾिसो न मुख़्तलिफ़ सुर में पंहिंजे साथियुनि खे ॾाढो यादि थो करे पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजा जेके हुनजा जेके मां चवां थो त हुनजे जेके लश्कर जा जेके 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 ऐं चवंदो आहे त हिन जा सथ जा जेके साथी आहे उनखे तमामु घणो यादि थो करे पर आउं चवंदुसि त पाण मूमल राणे ते जेका ॻाल्हि कयो न मूमल राणे ते असां इहो ई पासो खणी अचूं त भिटाई जहिड़े नमूने सां तंहिं दौर जे मर्द जी नफ़्सियाती छेद बि कयो आहे त मर्द छा थो चाहे तंहिं दौर जो पंहिंजनि ॿारनि बचनि वारा पंहिंजे घर वारा माण्हू सभु मूमल जे पोयां तंहिं दौर जे मर्द जो नफ़्सियाती छेद भिटाई कयो थो तंहिं दौर जो मर्द बि इन इन मतिलबु उन समाज में मर्द कीअं आहे का मथे क़बरूं बसूं परॾे जूं हुननि जा पंहिंजा ॿार आहिनि हुननि जूं पंहिंजूं न्याणियूं आहिनि पर पोइ बि जेको आहे सो मूमल जे पोयां दिलि फेंक वारो हिकिड़ो अंदाज़ आहे भिटाई त उन दौर जे मर्द खे जेको आहे अयां थो करे त मर्द छा थो सोचे हुन दौर जो भिटाई कंहिंखे नथो छॾे अथई भिटाई कंहिंखे बख़्श नथो करे पंहिंजी शाइरीअ में जंहिंखे जीअं ॾिसे थो हुनखे हा ऐं तव्हांखे इंटरप्ट नथो करणु घुरां छाकाणि त अहिड़ी गुफ़्तगू पिया कयो जो मुंहिंजूं अखियूं माना ईअं आलियूं थी वियूं आहिनि न न त इहो तव्हांजो मोहबतूं आहिनि न मां चाहियां पियो वधीक में वधीक तव्हांखे ॿुधूं मां सिर्फ़ु इहे ॿ पहलू तव्हांखे ॿुधाया इन सुर जा जेके नफ़्सियाती जेके हिकिड़ो पहलू इहो आहे त मूमल बीठी रहंदी बीठी आहे उनजो इंसार ख़तमु नथो थिए अंत क़िस्म जो ख़्यालु आहे न अंत क़िस्म जो ख़्यालु आहे जेको तव्हां रिसीव कयो आहे लतीफ़ साईं जो इहा मूमल केरु आहे ऐं इहो राणो केरु आहे जेका बीठी आहे ऐं राणो अचिणो आहे इहो असांखे सम्झ आहे हिकिड़ो हिकु राणो अचिणो आहे राणो अचिणो आहे छा थी थो करे मां तव्हांखे इहा पंहिंजा ॻाल्हि ॿुधाई न इनखे मूं तव्हांखे क्लियर करे छॾी हिकु नंढिड़ो मिसाल मूं तव्हांखे पेश कयो हुनखे धरती ॾे पंहिंजे पाण ॾे खणी वियासीं माना पाण पंहिंजी सिंध वतन ॾे खणी वियासीं उहो सिंध जो आजपो उहा सिंध जी आज़ादी उहा सिंध जी ख़ुशहाली उहा ईअं सम्झो त राणे वांगुरु किथे रुसी हुई आहे न असांखां उन में असांजा पंहिंजा सबब आहिनि उन में असांजा पंहिंजा जीअं मूमल जो पंहिंजो ॾोहो ईअं असांजा पंहिंजा जेके सिंध में रहंदड़ जेके असां क़ौम आहियूं असांजा पंहिंजा जेके आहिनि कुझु उन में ॾोह बि आहिनि उन में कुझु असां सां कुझु बेवाजबूं थियूं कुझु असां सां ऐं बदयानियतूं बि थियूं त मां चवंदो आहियां त माना मूमल जो जेको हिकिड़ो हसीन इम्तिज़ाह जो जेको सिंध जो जेको माज़ी हो जेको हुन सिंध जो जेको हिकिड़ो ओज हो हुनखे भिटाई हिकिड़ो मूमल जो रूप ॾिए थो ऐं उन खां पोइ जॾहिं हुनजे लौ लॻे थी राणे सां ऐं राणे जे लौ लॻण खां पोइ भिटाई वरी जेको सिंध जो जेको पोयूं जेको पासो जेको पेश कयो आहे मतिलबु उन दौर जो त उन जे निस्बत सां वरी भिटाई हुनखे खणी थो अचे त हाणे जेको आहे सो राणो शल राज़ी थिए छो त मूमल जेका आहे सा हमेशह इंसार में रहंदी ऐं हिकिड़ो 15 नवंबर ते सुतो पियोसि पंहिंजे हिन अङण में सुतो पियोसि चंड मथां आहे मुंहिंजे ऐं 15 नवंबर जी बिल्कुलु तारीख़ हुई मुंहिंजी थोरी तबियत ख़राब हुई मूं ॾिठो त मथां ऐं निखट हुआ न मथां हीर धारा मुंहिंजे मथां हुई 15 नवंबर ते सफ़ा मथां आई मां हुनखे ॾिठो पियो जंहिंमहिल निखट मूंखे सभु निंड हा कतिन कर मोड़िया टेड़ू बा टई ऐं मां जंहिंमहिल सुम्हां पियो त मुंहिंजे मथां बिल्कुलु कतियूं 15 नवंबर ते मुंहिंजे मथां कती हुई पोइ मूं इहो सोचे सोचे हुन बेत ते सोचियोसि मूंखे निंड अची वई जंहिंमहिल मुंहिंजी अखि खुली त राति जा 4 थिया ॾिठो त टेड़ू मथां बीठा हा पोइ मूं महसूसु कयो त भिटाई जेका मौसम हमेशह हिकिड़ी मौसम भिटाई जी पसंदीदा आहे उहा आहे नवंबर वारी जेको सियारो अचण जी जेको सियारो अचे थो त भिटाई जी तव्हां ॾिसो त उहा सामूंडनि वारी मौसम पसंदीदा बि आहे त मूमल जे इंसार जी मौसम पसंदीदा बि आहे जंहिंमें तव्हां सां सियारो थो अचे मुख़्तलिफ़ पासा आहिनि भिटाई जॾहिं सुर जा हिन ते पाण ॻाल्हाए सघूं था मां चाहियां थो हाणे तव्हां वधीक हा जहांगीर आऊं ॻाल्हाईंदुसि कोन तोखां सुवाल कंदुसि त जीअं सभई पढ़ी सिखी बि सघनि ऐं सम्झी बि सघनि मिसाल तौरु
मूमल बीठी आहे, अॼु ताईं इंतज़ार में बीठी आहे, राणे जे इंतज़ार में बीठी आहे त राणो ईंदो ऐं अवसि अचिणो आहे, लाज़मी अचिणो आहे। हाणे इहो त थियो। हा, विच में वरी का काल अची वई हुई त उनजे करे इहो ईअं थी वियो। त उभे उभारियाम निखट सभु नेई विया, हिकु मयो ॿियो मेंदरो राति सॼी सारियाम, ॻोढ़ा गल ॻाड़ियाम सूरज शाखूं कढियूं। हाणे को त बैत कमाल जो मूंखे यादि अची वियो पढ़ियुमि। मूमल में लतीफ़ साईं इंसानी आज़ादियुनि, समाजी आज़ादियुनि जो कहिड़ो तसवर थो पेश करे, तोखे हुनजी ख़बर आहे चङी तरह सां। उहो बैत बि तोखे किलियूं ॾेई थो छॾियां। हलो हलो का कतड़ी जिते नीअ उछल नका झल न पल पक्का पसे प्रिय खे। माना इहो कहिड़ो समाज आहे लतीफ़ जो, इहो कहिड़ो समाज। इहो त बाबा 15वीं सदी वारो जेको यूरोप जो सनती इनकलाब थो अचे, उते त सनती इब्तिदा थी हिकिड़ी थिए, उन खां पोइ वरी 18वीं सदी वारो फ्रेंच रेवोल्यूशन थो अचे, उन खां पोइ वञी थो यूरोप बणिजे। इन खां घणो अॻु हिकिड़ो फ़क़ीर वेठो आहे हिते सिंध में वेठो आहे, तोखां सिर्फ़ु 50 किलोमीटर परे वेठो आहे, जहांगीर डायरी खां सिर्फ़ु 50 किलोमीटर परे वेठो आहे। उहो बि थो चवे त हलो हलो अचो त अहिड़ो काक ठाहियूं, अहिड़ो काक महल ठाहियूं जिथे का झल पल न हुजे, सबका प्रिय खे पसे। जेको यूरोप वारो तसवर आहे त तव्हांखे इंसानी आज़ादियूं आहिनि ऐं तव्हां हिक ॿिए खे जेकॾहिं पसंदि करियो था, ऐं इहो असांखे शरई ऐं जेकॾहिं मज़हब में वञूं त उते बि असांखे अख़्तियार आहे, त हिकिड़ो अहिड़ो समाज पियो लतीफ़ साईं ठाहे, अहिड़ी हिकिड़ी सिंध पियो ठाहे, अहिड़ी हिकिड़ी हसीन सिंध पियो ठाहे। जीअं माई मोखी ऐं मतारा ऐं माई मोखी जी सफुरा भेण हुई न, उहा राग ॻाईंदी हुई, उहो गुतो हलाईंदी हुई, उहो राग ॻाईंदी हुई, ऐं सभु ईंदा हुआ पंहिंजे घर वारनि समेत अची, उहो राग ॿुधबो हुयो, बाक़ाइदे सॼो थींदो हुयो। त इंसानी आज़ादियुनि जो जेको तसवर आहे जहांगीर, इहो भिटाई केतिरो ॾे, इन ते थोरो तूं ॻाल्हाए, ॾाढो भलो ॻाल्हाईंदे। वॾी महिरबानी साईं, ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो तव्हां हिकिड़ो सुवाल उथारियो आहे। इन में को बि शक न आहे त भिटाई जे हर सुर में तव्हांखे इंसानी आज़ादी जो जेको हिकिड़ो अंसर मिलंदो न। तव्हां सुहिणीअ जी ॻाल्हि कंदा त सुहिणीअ खे भिटाई चओ त माना सुहिणीअ खां हली पुछूं त जेको नीअं करणु ॼाणे थी। हलो त पुछ सुहिणी। हा बिल्कुलु, माना हर तव्हांखे सुर में जा मोखी तव्हां ॻाल्हि कई। तंहिं दौर में असां वटि छा हूंदो, समुंड जे किनारे ते जेके कलाल हूंदा, जेके वाइन गर्ल्स जेके हूंदियूं, जेके शराब खपाईंदियूं, उहे छोकिरियूं हूंदियूं, औरतूं ई हूंदियूं, उहे त आज़ादु हूंदियूं पंहिंजे समाज में। इन खां वधीक असांजो समाज आज़ादु कीअं हुजे त जेको शराब खपाइण वारियूं असां वटि औरतूं हुजनि, ऐं उते जेके पीअण वारा प्याक अचनि ऐं उन्हनि खे जेको आहे शराब तरह तरह जा पेश थियनि। मां चवां थो इन ते शराब वारे सॼे चिपर ते ॿियारे कचहरी कंदा, ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी कचहरी, बेपाद हलिया वेंदा। हा, सोडे सुते लूई काजा मूसी ॻाल्हि कई जी, हा साजे पधर पोइ त सर्तियूं का न सुम्हे। इहा कहिड़ी ॻाल्हि हुई? इहो मूंखे हिन जी ख़बर नथी पई आहे ॻाल्हि कहिड़ी आहे। जेकॾहिं असां ज़ाहिरी तौर ते ॾिसंदा थी त जेका हुई असल में ॾिसो इंतिहाई, जॾहिं मूमल पंहिंजे सहेलियुनि खे थी चए त जॾहिं ज़मानो सॼो संसार जंहिंमें सुतो पियो, सभु माण्हू सुता पिया, को बि जाॻियो न थिए, माना हिकिड़े सुम्हण जी अलामती तौर ते चए थी त जॾहिं सॼो संसार आराम में हो, सुकून में हो, त पोइ राणे मूंखे हिकिड़ी कन में ॻाल्हि चई आहे। हाणे जेकॾहिं आऊं उहा ज़ाहिर थी कयां जे पधर पोइ, उहा जेकॾहिं पधरे पट पइजी थी वञे त तव्हां मां कंहिंखे निंड न ईंदी। उहा ॻाल्हि हाणे कहिड़ी आहे, उन ॻाल्हि जो त सॼो मसलो आहे। मां चवां पेई ॻाल्हि त तव्हां ॻाल्हायो मूंखां वधीक। ख़बर अथव छा आहे, तव्हां उथंदे ई चयो त इहो मूमल उहा न आहे जेको असां सम्झंदा आहियूं, ही राणो उहो न आहे जेको असां सम्झंदा आहियूं। भिटाई पंहिंजो राणो ठाहियो आहे, पंहिंजी मूमल ठाही आहे, ईअं ई आहे न। हाणे इन में मूंखे जेको नंढड़ो अकुल थो मुंहिंजो कमु करे त इहो जेको मूमल राणे वारो जेको इहो किस्सो आहे, जॾहिं ॿ वजूद मिलंदा आहिनि, अपोज़िट वजूद मिलंदा आहिनि, त प्यार जी ॻाल्हि कबी आहे, मुहबत जी ॻाल्हि कबी आहे, रोअण जी ॻाल्हि कबी आहे, टहकण जी ॻाल्हि कबी आहे, विछोड़नि जी ॻाल्हि कबी आहे, कल्ह छो कोन आहे, 15 ॾींहंनि खां पोइ छो कोन आयो ही, इहा त अमरवा जी ॻाल्हि आहे, या का ग़ैर मामूली ॻाल्हि कोन्हे। इहा थींदी आहे, अॼु बि थींदी आहे, अॻु में बि थींदी हुई, अॻिते बि थींदी रहंदी। ही अहिड़ी
कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें जेकॾहिं मूं महिल ॿुधाए थी त का बि सुम्ही न सघंदी भला इहा इनकलाब खां सवाइ ॿी कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी या आदर्शन खां सवाइ ॿी कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी या अहिड़ी का हुनखे ॻाल्हि ॿुधाई आहे हुन पंहिंजे अॻवान हुन पंहिंजे लीडर त बाबा तुंहिंजे जिया पे वकार इज़त तरक़ी आज पे आज़ादी जो समूरो राज़ हिन ॻाल्हि में अथई ऐं जॾहिं तूं इनखे इन ते अमल कंदे या कंदीअ छाकाणि त लतीफ़ साईं औरत खे प्रोजेक्ट कयो आहे असांजो सिंधी समाज पहिरियां त मां बि चयो पहिरियां तव्हां इहो सुवाल रखो त तव्हां ॻाल्हि कयो त पोइ हिनखे वधीक माना हिनखे ॻाल्हि सम्झो त करे छॾी बसि मूंखे जहांगीर ॿुधणो आहे हाणे छा आहे त असां पहिरियां त पाण निज जेको आहे उहो ज़ाती तौर ते मूमल ऐं राणे जे विच में जेको मामिलो थियो आहे त मूं जॾहिं भिटाई खे छेद कयो आहे त भिटाई किथे बि माना ॿुधाए थो त मूमल खे चए थो तो ख़यानत कई आहे राणो मूमल खे चए थो बाबा तो मूंसां ख़यानत कई आहे तो वटि मर्द आहे भिटाई चए थो त मूमल सां राणे मर्द ॾिठो आहे हाणे सम्झी भिटाई का बि सुमल नथो हाणे साईं का सुमल न आहे भिटाई जे शाइरीअ में उहो मर्द आहे वहदत टुटे थी साईं उहा वहदत सॼी ॻाल्हि वहदत जी आहे जेको वतन तव्हांजी वहदत आहे ऐं अॼु बि उहे मर्द आहिनि अॼु बि मर्द आहिनि जेके उहे असांजी उन सॼी मंज़िल में रुकावट आहिनि असांजे पंध में रुकावट आहिनि असांजे सफ़र में रुकावट आहिनि असांजे सचाइनि में रुकावट आहिनि अॼु बि उहे आहिनि ऐं इहा भिटाई खे छाकाणि त उहो मुफ़क़िर हुयो रुॻो त शाइर कोन हुयो न हुन शाइरी त हुनजो हुयो प्रेज़ेंटेशन डिक्शन हुयो उन वसीले हू पंहिंजो फ़िक्र पेश कंदो हुयो त हाणे उहो दौर बि क्लासिकल शाइरी जो हुयो तव्हांखे ख़बर आहे त उन दौर में असांजे नंढे खंड में घणे क़दुरु शाइरी जे अंदाज़ में ई सभु शयूं पेश थींदियूं हुयूं इहो सॼो जेको इहो सम्झाए थो त इहा ख़यानत आहे ऐं जेका अॼु असां सां ख़यानत थी रही आहे जहांगीर इहा तोखे बि ख़बर आहे जेके ॿुधनि पिया उन्हनि खे बि ख़बर आहे सिंध खे बि ख़बर आहे इहा ख़यानत ख़तमु कीअं थिए इन ख़यानत खे ख़तमु कीअं कजे केरु अचे अहिड़ो कहिड़ी मूमल अचे अहिड़ो कहिड़ो राणो अचे अहिड़े कहिड़ी ससुई अचे जेका अहिड़ा कहिड़ा खाओड़ी अचनि राणे त केॾो मुंहिंजो मूमल राणे खे परचाइण जी कोशिशि करे थी न केतिरो हू चाहे थो त मूंसां माना राणो रिझी पए हाणे जॾहिं ॾिसो आउं चवां थो जॾहिं आउं ॻाल्हि पियो कयां हिकिड़ो तव्हांजो जॾहिं समाज आज़ादु आहे तव्हांजो वतन आज़ादु आहे ऐं तव्हांजो सॼो निज़ाम आज़ादु आहे इब्न बतूता पाण खे 1333 ईस्वीअ में इब्न बतूता थो मिले जेको असांखे सिंध जो उन दौर जो आज़ादु समाज ॿुधाए थो इनडायरेक्टली पोइ बि त अरबा ॿाहिरियूं आहे ऐं ॿाहिरे माण्हू ते असां उहो ई एतबार कंदासीं जेको असां माना ॿियनि हमेशह जेका तारीख़ लिखी वई आहे पर पोइ बि कुझु क़दुरु जेका रिटन जेको डॉक्यूमेंट आहे जंहिंमां असीं हवालो वठी सघूं था इब्न बतूता खां वठी सघूं था त हिते जेको राणो मिसाल हुनखे मूमल ॾिसो पहिरीं ॻाल्हि त राणे सुतल हुए हे जॾहिं सॼो समाज सॼो असांजो निज़ाम सॼो सुतो पिया न सभु सुता पिया आहिनि हाणे सुम्हण जी अलामत तव्हांखे छा थिए हिते तव्हां केॾा खणी वेंदा शइ खे न हर को सुतो पियो आहे पर राणो अची वरी हुन पंहिंजी मूमल खे ॿुधाए थो बाबा तो में ही मसइला आहिनि तुंहिंजी जेका नेशन आहे जेका तुंहिंजी जेका क़ौम आहे उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सचा माण्हू न आहिनि पर उन में ढिला माण्हू पत तोखे पंहिंजा ई खंजर हणनि पिया पुठीअ में जेके दरवाज़ा खोलिया विया या जेके असां पंहिंजो जॾहिं हिकिड़ो त असां धारियुनि क़ौमुनि जॾहिं हमला कया पे त असां ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि हिकिड़ा त हुनखे वठियो पिया न धारियुनि खे हिकिड़ा धारियुनि खे वठी आया हिकिड़ा धारियुनि सां विड़िया हाणे जेके धारियुनि खे जेके वठी आया साईं सिधी ॻाल्हि आहे वतन जेको मूमल गद्दार बिल्कुलु हाणे सम्झी वियो गद्दार साईं गद्दार तारीख़ जे हर दौर में सिंध खे जेकॾहिं के 4 दोदा मिलिया आहिनि त 10 चनेसर मिलिया आहिनि इहा बदकिस्मती आहे इहो वाक़ियो सॼो इन वाक़िए खे तव्हां अलामती तौर ते वठी सघो था बाबा जेके उन्हनि जी निशानदी कई आहे साईं उन्हनि जी निशानदी कई आहे राणे त बाबा ही मसइलो आहे ही माण्हू आहिनि हाणे हिकिड़ो अर्ज़ु कयां त अॼु त ओचितो मूं तव्हांखे खणी फासायो ठीकु आहे न हाणे हा महिरबानी वॾी तव्हां ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी सम्झाणी ॾिनी मुंहिंजी तव्हांखे इहा गुज़ारिश आहे मूंखां नंढा बि आहियो मुंहिंजा बचा बि आहियो मुंहिंजा नंढा भाइर बि आहियो त पाण इहो हिकिड़ो सिलसिलो ठाहींदासीं सुभाणे पाण फ़ोन ते बि ॻाल्हाईंदासीं हिकिड़ा मौज़ू ठाहींदासीं ऐं पोइ उन्हनि मौज़ूअनि ते सुरवाइज़ असीं ॻाल्हाईंदासीं
हीउ सॼो रिकॉर्ड हूंदो जेको वरी यूट्यूब ते पाण अपलोड बि कंदासीं ऐं दोस्तनि खे बि गुज़ारिश था कयूं त वधि खां वधि शेयर कनि घणे खां घणी जेका शेयरिंग उहा थिए त घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुचे त असांजूं अखियूं खुलनि असां निंड्रा निभागिन खे उभाला अचनि से पुनू को पुछनि जे संजय रहनि सुम्ही पाण सिजल थे सां सुम्ही था रहूं इहो कमु कमीणनि जीअं सुमन पेर ड्रिगा करे लोचीन छो न लतीफ़ चए हाड़े लाइ होतन से पुनू को पुछनि जे संजय रहनि सुम्ही सो इहो जाग जाग जो पंधु करिणो आहे जहांगीर खे मूं फ़क़ीर खे ऐं असां जहिड़ा ॿिया हज़ार आहिनि जेके पंधु करणु घुरनि था रुॻो दॻु ॾियणो आहे रुॻो रस्तो ॾियणो आहे वाहिद लतीफ़ आहे जंहिं ते कंहिंखे को इख़्तिलाफ़ कोन्हे को असां ॿिया नज़रियाती इख़्तिलाफ़ बि रखे सघूं था सभु कुझु करे सघूं पर भिटाई ते कंहिंखे को इख़्तिलाफ़ कोन्हे सो इहो मल्हार कुंभर चवे थो इहो दिलबर माण्हू अथई हले थी का हैदराबाद चए थो धरतीअ वारे मौज़ू ते अचो जा भूए पहिरें मूं वारी जेका ॻाल्हि हुई न उन ते मल्हार खे थोरो कचहरी कयोसि त पोइ पाण कचहरी खे वाइंड अप कयो इहो त पाण पंहिंजा ॻाल्हाए वियासीं त जेके भिटाई जा जेके साथी हुआ जेके दोस्त हुआ जंहिंजी पाण शुरूआत में ॻाल्हि कईसीं मुंहिंजे ख्याल में रिपीटेशन थी वेंदी न पाण हिन ते ॻाल्हाए चुका मल्हार खे सम्झ में कान आई फोन करे ऐं सम्झाईंदोसांसि फोन करे सम्झाईंदोसांसि हा सुभाणे पाण राब्तो कंदासीं यकीनन राब्तो कंदासीं ऐं तय कंदासीं तव्हांजो टाइम कीअं हूंदो आहे किथे कहिड़ियूं मसरूफ़ियतूं आहिनि उनखे नज़र में रखंदे ऐं तव्हांजे कमनि कारनि खे नज़र में रखंदे पाण हिकिड़ो टाइम फिक्स कंदासीं उनजी अॻुवाट 2-3 कलाक पोस्ट बि रखबी त जीअं घणे खां घणी शिरकत थिए लाइट बि हुजे उहो बंदोबस्तु हुजे त पोइ भिटाई ते हिकिड़ो सिलसिलो शुरू कबो न बहितर आहे बस हाणे अज़ान बचे बि मां चाहियां पियो त मां माना ऑफलाइन थी वञा न कचहरी संगत जारी रखो जी लतीफ़ वॾी महिरबानी मुंहिंजा महबूबो ॾाढी जहांगीर ॾाढी असांजो ॾाढो पढ़ियो लिखियो नौजवान आहे ॾाढो पढ़ियो लिखियो नौजवान आहे शाइर बि कमाल जो आहे कमाल जो शाइर आहे नसुर नवीस कमाल जो आहे उन अॼु असांखे ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं पंहिंजो कुंभर साईं मुंहिंजा राणा मल्हार ॿियो जा भूं पहिरें मूं ते पाण ॻाल्हाए चुका आहियूं ऐं मां सभिनी खे गुज़ारिश थो करियां त जिथे जिथे सम्झो था त लतीफ़ जा पारखू ऐं लतीफ़ खे फ़िक्री बुनियादनि ते सम्झण वारा मौजूदु आहिनि उन्हनि सां राब्ता करियो उन्हनि खे ही कचहरियूं जॉइन करायो ही कचहरियूं पाण हाणे हिकिड़ी सीरीज़ हलाईंदासीं ऐं हिन साॻी सीरीज़ खे पाण वरी यूट्यूब ते अपलोड कंदा वेंदासीं त जीअं असां मुस्तक़बिल में असां त न रहंदासीं न ही कचहरियूं हूंदियूं ऐं असांजो ईंदड़ नसुल इहो सोचींदो यूट्यूब को इन जे लाइ कोन था ठाहियूं त असांखे कमाइणो आहे इन जे लाइ था ठाहियूं त इहे सभु कचहरियूं असांजूं हमेशह जे लाइ महफ़ूज़ थी वञनि ऐं हमेशह जे लाइ असांजूं ईंदड़ नसुल बि सम्झे त सिंध एॾा वॾा मुफ़क़िर बि पैदा कया लतीफ़ जहिड़ियूं हस्तियूं बि पैदा कयूं अहिड़ियूं हस्तियूं जेके समाज जे हर पहलू ते ॻाल्हाइनि थियूं पाण जे खुली पियासीं रातियूं गुज़री वेंदियूं सची बची मल्हार साईं रातियूं गुज़री वेंदियूं मंसूर बाबा रातियूं गुज़री वेंदियूं जेकॾहिं ॻाल्हाइण में पियासीं त एॾो वॾो मुफ़क़िर सिंध खे फितरत ॾिनो आहे तंहिं करे उनखे पढ़बो भरपूर नमूने सां शेयर कयो दोस्तनि खे चयो शेयर कनि हीअ वीडियो आउं यूट्यूब ते बि अपलोड कंदुसि ऐं पंहिंजूं रेगुलर कचहरियूं थींदियूं ऐं इनशा ताला जेके बि असांजो सुवाल आहिनि उहे तव्हां मूंखे अॻुवाट बि मोकिले सघो था मैसेंजर ते मोकिले सघो था मुंहिंजे व्हाट्सएप ते मोकिले सघो था मिसाल तौरु मुंहिंजो नंबर आहे 0300 837074 0300 837074 इन ते सवाल बि मोकिले सघो था इन ते नाला पोइ ॼाणाए सघो था उन्हनि जा नंबर बि मोकिले सघो था जेके लतीफ़ ते ॻाल्हाए सघनि जेके मुंहिंजी धरतीअ ते ॻाल्हाए सघनि जेके मुंहिंजी सिंध ते ॻाल्हाए सघनि जेके मुंहिंजी सिंध जे सूरनि ते ॻाल्हाए सघनि जेके मुंहिंजी सिंध जी तरक़ीअ ते ॻाल्हाए सघनि त उहा कीअं ईंदी सिंध जी बराबरी कीअं ईंदी सिंध जो जियापो कीअं थींदो सिंध जो वकार कीअं मोटंदो उहा धरती उहा सिंध जंहिं मेसोपोटेमियन सिविलाइज़ेशन खे बि सेखारियो त जीबो कीअं आहे जंहिं दुनिया में पहिरियों दफ़ो कपिड़ो ठाहिणु सेखारियो दुनिया खे जंहिं दुनिया में पहिरियों दफ़ो ॿेड़ी साज़ी जो फन सेखारियो जंहिं दुनिया में पहिरियों दफ़ो गरम मसालनि खां वेंदे पर्स अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हुन ईजाद कयूं ऐं पोइ वञी अकॉर्डियन सल्तनत में वापारी वणजारा जेको असां साम्हूं ॾींहुं पढ़ंदा आहियूं इहो दरअसल इन जो त सुर आहे इहे वणजारा हलिया वेंदा हुआ अकॉर्डियन सल्तनत यानी मेसोपोटेमियन सिविलाइज़ेशन जे उन
उन इलाइक़े में हलिया वेंदा, उते वञी इहो सॼो वापारु कंदा। सो तव्हां नंढा माण्हू न आहियो, असांखे नंढो कयो वियो आहे, असांखे जॾो कयो वियो आहे, असां वॾा हाञा थिया आहिनि, खुली ॻाल्हाइबो ऐं मुस्तक़बिल में यकीननि पंहिंजूं इहे कचरियूं लाॻीतियूं रहंदियूं। तव्हांजा वॾा वड़ सवाल पंहिंजा इहो नंबर मूं तव्हांखे नोट कराए छॾियो आहे, उन ते सवाल मोकिले ॾियो त जीअं उहे छाकाणि त हिते हलिया था वञनि मथे, न जेॾी महिल कमेंट कयो था त मथे हलिया था वञनि, उहे सवाल जॾहिं मूं वटि व्हाट्सएप में हूंदा त आउं पने ते लिखी रखंदुसि, नालो तव्हांजो हूंदो उन में, त आउं उहे सवाल पंहिंजे आलमनि खां, जेके जामी साहब ईंदो, डॉक्टर शेर महराणी ईंदो, डॉक्टर एहसान दानिश खे आणींदासीं, अंब फ़कीर खे आणींदासीं, ॿिया जेके बि असांजा लतीफ़ मुतलिक़ जेके पंहिंजो ॼाणनि था, उन्हनि सभिनी खे पाण लाइन ते वठंदासीं। जहांगीर जहिड़ा नौजवान जेके एॾो पढ़नि था, उन्हनि खे मैदान ते आणींदासीं ऐं पाण सिखंदासीं। ऐं इहो मूंसां वचन करियो त असां सिखंदासीं, ॿियनि दोस्तनि खे ॿुधाईंदासीं, शेयर कंदासीं पंहिंजे पंहिंजे वाल ते, जीअं घणे खां घणनि माण्हुनि खे ख़बर पवे ऐं उहे सिखनि। ॾाढा सूरनि में बयान ई नथो करे सघां, एॾा सूरनि में। सो हक़ मौजूद, जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं आलम इंसानियत।